अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला मौजू हेलो हाय जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं। हेलो कहंदा आहे जो कौल चयल आहे ॿारनि खे प्यारु ॾियो ऐं उन्हनि जी इज़त बि करियो। अक्सर ईअं आहे, घणे भाङे ईअं आहे, जंहिंसां मोहबत हूंदी आहे उन सां मुक़ाबिलो करे कोन सघंदो आहे। हाय 4 कलाक पहर में सरासरी राति जा 4 कलाक पहर सरासरी ॾींहं जा 8 पहर ईअं आहे। पहर खे 4 कलाक 32 कलाक 8 पहर थिया ईअं आहे। मुंहिंजूं तोसां 2 पहर 8 मुंहिंजो तोसां 2 पहर 8 कलाक प्यार मोहबत आहे ईअं आहे। बाक़ी आराम करिणो आहे, पंहिंजा कम बि करिणा आहिनि ऐं दुनियादारीअ जा कम बि करिणा आहिनि ईअं आहे। हेलो आमदनी थोरी छो थी पई आहे? आमदनी थोरी छो पतो ई पवे कोन थो। आमदनी थोरी छो पतो ई पवे कोन थो। कंहिंखे कमकार ॻोल्हे थो, महांगाई अहिड़ी जो को वरी कमकार खे पियो ॻोल्हे थो। बकौल अख़बार में लिखियलु हुजे त को फाका कशीअ ते वक़्तु महिल करे थो, आमदनीअ में इज़ाफ़ो थिए तॾहिं बि दुआऊं घुरां पियो थो। हाय अॼुकल्ह पुठिमुठ आहे, घणे भाङे त कामयाबु आहे। अॼुकल्ह सिहतमंद तंदुरुस्त आहे त कामयाबु आहे। अॼुकल्ह जीउ ख़ुशि, पाण में ख़ुशि आहिनि त जहान ख़ुशि कामयाबु आहे। अॼुकल्ह ज़रूरत पवे पई, अॼुकल्ह ज़रूरत पुॼे पई, आसुमेद हसरत नेक ख़वाहिशूं पुॼे त कामयाबु आहे। हेलो तंगदस्ती दूर करण वारा, सिहतमंद कर तंदुरुस्त, सिहतमंद तंदुरुस्त करण वारा, खुशहाल करण वारा, ज़रूरतूं पुॼाए हसरतूं नेक ख़वाहिशूं बाज कर बाजारा, मिठूअ जा थियनि वारा न्यारा। हाय गुफ़्तगू गुफ़्तार प्यार मोहबत सां करण में इतिहाद आहे। चवंदा आहिनि महिनत में अज़मत आहे, चवंदा आहिनि महिनत जो फल मिठो आहे। ख़ुलूस सां महिनत पूरो करण जो उजरत या मुआवज़ो मिलणु अहिड़ो भलो आहे। हेलो कुझु लफ़्ज़ अहिड़ा त जानदार आहिनि, एक्सक्यूज़ मी, सॉरी, थैंक यू, अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जो घणनि दिलनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि, जो कॾहिं कॾहिं नामुमकिन कम बि मुमकिन थी पवंदा आहिनि। हाय राति त बेशक आराम जे लाइ आहे, उथणु सुबुह जो सवेर करे थी नरासाई निंड। सवेर सुम्हणु सवेर उथणु सिहतमंदीअ जी निशानी आहे। तंदुरुस्ती नेमत हज़ार आहे, करे थी वेदाणू निंड। पोरियो वर्ज़िश ऐं तफ़रीह करण बि ऐं इबादत आहे। चवंदा आहिनि निभागी आहे निंड। हेलो सभा खां परे खां ई पधरा ॾिसबा पिया, गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदा पिया, असुलु टिड़ंदा पिया। मुंहं में घुंड कॾहिं बि कोन हूंदुनि, हमेशह मुस्कुराईंदा पिया। गुफ़्तगू गुफ़्तार प्यार मोहबत सां अहिड़े अंदाज़ सां कंदा जो वणंदा पिया, सुर वणंदा पिया। हाय गुल त घणेई सुहिणा ऐं सराहा आहिनि, पर उन्हनि जे वेझो केरु वञे ईअं आहिनि। सभु कंहिंजी जाइ न आहे जो सीनूं साए उन्हनि गुलनि जे भरिसां कंदा बि त आहिनि। हेलो नंढपण जो ज़मानो हिकु अहिड़ी दिलचस्प ऐं पुरफ़ुज़ा मैदान मां गुज़रियो हुयो जो कुल्फ़त जे गुर्द ग़वार खां बिल्कुलु पाक हुयो। सुख ई सुख हुआ, सरासर न ॾुखनि सां वास्तो
न सूरनि सां वाह हुयो, फ़िक्रु रोज़गार हो न दुनिया जो कुलनि ते भार हुयो। हाय नंढपण में पंहिंजी मस्तीअ में मगन हुअसि, अॻिते वधुसि त ईअं थियो। हसीन ऐं दिलफ़रेब मंज़र नज़र आया, ईअं थियो। कंहिंजे ॾिसण सां ई जंहिंजे ॾिसण सां ई हज़ारे विलविला ऐं लखे उमगूं पैदा थियूं पवनि, ईअं थियो। मगर जेतिरे क़द्र हसीन ऐं दिलफ़रेब हुया, ओतिरे क़द्र हैबतनाक पिण हुया, ईअं थियो। हेलो जुड़ खे ॾिसी सरमंडल जो साज़ ठाहिण, ईअं हुयो। ककर बरसात जो वसकारो मज़ाक करणो, साज़ वॼाइण, ईअं हुयो। घणो ऐं जालारो पाणी ॼण पाणीअ जो नेकाद हुयो, ईअं हुयो। ख़ुशियूं हुयूं, ख़ुशि थिबो हुयो, भेज भेज जा नहरा लॻंदा हुया, ईअं हुयो। हाय रुॻूं घोटूं हफ़्स गर्मीअ जो ज़ोर आहे, ईअं आहे। बकौल अख़बार में लिखियल जे शहर में मींहं वसण सां गटर नाला उठिजो पवनि, रोड रस्ता पाणीअ सां भरिजो वञनि, ईअं आहे। नए गाज रहमत बि ज़हमत बि, ईअं आहे। मींहं बरसात वसे ई त सदाऊं पियूं पवनि, ख़ैरी ख़ैर ख़ैर सां मींहं वसे, ईअं आहे। या अल्लाह रहमान रहीम करे वरी ईअं साॻी जहिड़ियूं ख़ुशियूं थियनि, ख़ुशहाली थिए, ईअं आहे। हेलो बरसात जे पाणीअ सां अनोखो ॿूटो एम्पाइटिस गिलाईंदे वलाई फेरा, ईअं आहे। उन ॿूटे बरसात जो पाणीअ सां धमाके सां फाटी पवंदा, ईअं आहे। फाटी जो ॿिज 6-7 मीटर पखिड़िजी वञे थो। इहो ॿूटो पाकिस्तान ऐं भारत में आम आहे। हिनखे हिमालयाई बालसम बि चवंदा। हीउ ॿूटो पहिरियों भेरो 1939 में बर्तानिया में मुतारफ़ थियो हुयो, ईअं आहे। हाय अमरीकी यूनिवर्सिटीअ में अनोखो इदारो क़ाइमु, रहमदिली ऐं उन जे असरनि ते तहक़ीक़ थींदी, ईअं आहे। यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया लॉस एंजल्स में, ईअं आहे। बेदारी गाइडेंस इंस्टीट्यूट क़ाइमु कयो वियो आहे, ईअं आहे। इदारो माण्हुनि खे रहमदिलीअ जी सिख्या ॾियण सां गॾु आलमी अॻुवाण ऐं इंसानी दोस्ती ऐं हमदर्दी जॻाईंदो, ईअं आहे। हिन इदारे जो मक़सदु रहमदिली ऐं हमदर्दीअ जे इंसानी असरनि ऐं नफ़्सियाती फ़ाइदनि ते बि तहक़ीक़ करणो आहे, ईअं आहे। अक्सर ईअं आहे। हेलो जेको अव्हां सां प्यारु करे थो, अक्सर ईअं आहे, इहो तव्हांखे कॾहिं बि छॾे कोन थो सघे, ईअं आहे। छाकाणि त भले खणी छॾण जा हज़ार सबब हुजनि, ईअं आहे, पर हू रखण जो को हिकिड़ो सबबु ज़रूरु ॻोल्हे वठंदो आहे, ईअं आहे। हाय असीं माण्हुनि खे कुझु सेखारे न आहियूं सघंदा, ईअं आहे। असीं त सिर्फ़ु इहा मदद करे सघूं था, ईअं आहे। त इहो सभु कुझु हू पंहिंजो पाण मां ॻोल्हे लहनि, ईअं आहे। भले तव्हां सोचियो, थोरो सम्झो त ईअं आहे। हेलो हर कंहिंखे ॿुधणु घुरिजे, ईअं आहे, ऐं हर कंहिं खां सिखणु घुरिजे, ईअं आहे। छाकाणि त को बि सभु कुझु न आहे ॼाणंदो, ईअं आहे, पर हर को कुझु न कुझु ज़रूरु ॼाणंदो आहे, ईअं आहे। हाय भलाई थोरनि सां ओरणु, इहो ई थियो, ईअं आहे। भलाईअ जो छे ई कोन्हे, ईअं आहे। ॿुधणु घणो करे इहो अकेलो अमल आहे जेको कंहिंजी मदद करण लाइ घुर्बल हूंदो आहे, ईअं आहे। हेलो सही सुञाणणु सही सियाणनि जा कोल ॿोल चयल आहिनि, ईअं आहे। मुआशिरे में जॾहिं बर्दाश्त घटिजी वञे त ॻाल्हि ॿोल घटि थी वेंदी आहे।
ऐं जॾहिं ॻाल्हि ॿोल घटि थी वञे त ईअं आहे त मुआशिरे में वहशत वधी वेंदी आहे। ईअं आहे। हाय ॾाढो दिलचस्पु आहीं या घणो दिलचस्पु आहीं। ईअं आहे। वॾो फ़नकार आहीं या हर फ़न मौला आहीं। ईअं आहे। वाक़ई लफ़्ज़ जानदार आहिनि। लफ़्ज़नि खे अहिड़े अंदाज़ सां चवणु ॼाणींदो। ईअं आहे। अखर अखर लफ़्ज़नि खे ॼण त ख़ूबसूरतीअ सां पुईंदो। ईअं आहे। हैलो तव्हांजा बि लफ़्ज़ चवणु जंहिंजी हर सिट मां ख़ुलूस ऐं बेसाख़्तगी ऐं गहराई बखे थी। ईअं आहे। ॼण असांजे चौधारे हिकु रोशनी पकिड़े थो छॾे। ईअं आहे। तव्हांजो बि लफ़्ज़ चवण जो मख़सूस अंदाज़ आहे। ईअं आहे। शल सदाई ख़ुशि शादाबाद हुजो। ईअं आहे। हैलो दिलचस्पु न्यूज़ ईअं आहे। दिलचस्पु न्यूज़ ईअं आहे। जनरल बुक ऑफ इग्नोरेंस जे एडिशन मूजिबि ईअं आहे। अमरीकी कैसेट रॉबर्ट कार्नेल्स 1839 ईस्वीअ में दुनिया जी पहिरीं सेल्फी पोर्ट्रेट ठाही। ईअं आहे। माहिरनि मोबाइल फ़ोन गुम थियण खे वॾो सदमो क़रार ॾेई छॾियो आहे। काहिरा में तोतनि खे अमन जो दर्स ॾियण लाइ स्कूल खुली वियो आहे। ईअं आहे। हाय तव्हां तहक़ीक़ जी महिनत तलब नूर निचोड़ींदड़ कमु घणो कयो आहे। ईअं आहे। तव्हांखे तहक़ीक़ जे मैदान में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जी घणी ॼाण आहे। ईअं आहे। तव्हां मञता माणे चुका आहियो। ईअं आहे। आउं तव्हांखे अहिड़ी मानाइती मोट ॾियां थो। तव्हां अञा घणी तरक़ी करियो। ईअं आहे। हैलो ज़िंदगीअ में माज़ी ऐं मुस्तक़बिल जी तमामु घणी अहमियत आहे। ईअं आहे। हैलो ज़िंदगीअ में माज़ी ऐं मुस्तक़बिल जी तमामु घणी अहमियत आहे। ईअं आहे। हाल त तमामु थोरे वक़्त लाइ हूंदो आहे जेको हर लम्हे माज़ीअ में बदिलियो वेंदो आहे। तव्हां में पंहिंजी सलाहियत ऐं अहलियत घणी आहे। ईअं आहे। तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जा मक़सद माणे सघो था। ईअं आहे। तव्हांखे अलाह अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन करीम हकीम रहीम पंहिंजे ज़िंदगीअ जे मक़सदनि में कामयाबु करे। आमीन सुम आमीन। ईअं आहे।